सदर आसिफ अली ज़रदारी चीन के दौरे ते रवानो। सदर पाकिस्तान के तर्जमान मौसम सदर आसिफ अली ज़रदारी चीनी हुकूमत की दावत ते दौरो करे रहियो आहे। सदर 12 खां 21 सेप्टेम्बर ताईं चीन के मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदो। सदर चंगतो शिंघाई ऐं शिनजियांग में सूबाई क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान चीन लाॻापिन इक़्तिसादी ऐं वापारी सरकार ते ॻाल्हि ॿोल थींदी। दौरे में सीपेक ऐं ॿिया मनसूबा ॻोल्हे थींदा। दौरे सां पाकिस्तान ऐं चीन जे स्ट्रेटेजिक सरकार ते ॿधल इतिहाद वधीक मुस्तहकम थींदो। सदर जो दौरो ख़िते में अमन, तरक़ी ऐं इस्तेहकाम जे अज़्म जी अलामत आहे। सिंधु दरिया में पानी के वेकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज पर 24 कलाकनि दौरान हिमसार 801 क्यूसेक पानी में वाध। गुड्डू बैराज पर मथा वेकरो 5,12,662 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज पर पानी वेकरनि में 24 कलाकनि दौरान 10,775 क्यूसेक वाध। सखर बैराज पर पानी जो मथा वेकरो 4,51,760 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज पर मथा वेकरो 5,59,284 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 5,54,354 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पाकिस्तान मुल्क अंदर बोडे के नुक़सान जो ज़िम्मेवार भारत के करार ॾेई छॾियो। आलमी बिरादरी के गॾु बीहण जो मुतालबो। गॾियल क़ौमनि में सिंध दास पाणी मुआहिदे ऐं पाकिस्तान के पाणी बहरान के चैलेंजिस ऐं हिकमत अमली बाबत अहम इजलास। पाकिस्तान के मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिखार जो चमड़ा है तो पाकिस्तान में बोडस्पर फसल तबाह थी पिया लॻे माण्हुनि के बेघर थिया आहिनि। पाणी के हथियार तौर इस्तेमाल न कयो वञे। मौजूदा दौर में पाणी की हिफ़ाज़त एक वॾो चैलेंज आहे। भारत के सिंध दास मुआहिदे जड़ियन कदमनि आलमी ख़ातरे की साख के नुक़सान पहुचायो आहे। उम्मीद त आलमी बिरादरी पाकिस्तान सां गॾु बीहंदी। 1965 जी जंग जे हीरो मेजर राजा अज़ीज़ भट्टी शहीद जे 60 शहादत जो ॾिहाड़ो अॼु मल्हाए पियो वञे। फील्ड मार्शल आसिम ली चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी सर्विसेज चीफ जी मेजर राजा अज़ीज़ भट्टी शहीद के शानदार भेटा पेश। जीओसी मेजर जनरल असर यासीन जी शहीद जे मज़ार ते हाज़िरी ॻोल्हे रखी दुआ घुरी। ज़ियाई आमरीत खिलाफ एमडीआ जे तहरीक दौरान 1983 में शहादत माणींदड़ खैरपुर नाथन शाह जे 11 जियालनि जी अॼु 42 वरसी मल्हाई पई वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां शहीद जियालनि खे भेटा पेश। संदन समड़ाही त खैरपुर नाथन शाह जे जमहूरियत जे शहीदनि जो मुक़ाम संदन तारीख़ में हमेशा बेमिसाल ऐं न विसारण जोॻो रहंदो। खैरपुर नाथन शाह जे उन नसीम जियालनि जमहूरियत ख़ातिर पंहिंजी जानिन जो नज़रानो पेश कयो। पीपी क़यादत ऐं कारकुननि जूं क़ुर्बानियूं हमेशा ईंदड़ नसलनि लाइ उम्मीद ऐं तहरीक जो मीनार रहंदियूं। शहीदनि जूं क़ुर्बानियूं हमेशा यादि ॾियारींदियूं त जमहूरियत जो तहफ़ुज़ ऐं उन खे सगारो करणु क़ौमी फ़र्ज़ु आहे। कादिरपुर भरसा संगावती मामले तां झेड़ो फारिग में बजणा कतल एक ज़ख़्मी कोट फ़कीर मोहम्मद चाचड़ में गोलियों लगण सबब फयाज़ ऐं हाथन चाचड़ माची पिया। तारिक चाचड़ ज़ख़्मी धुरिन में छिकताण तेज़। पुलिस जो चमड़ा आहे त धुरिन में झेड़ो संगावती मामले तां थियो आहे। नरकी भरसा हाफ़िज़ सुलेमान वेझो क़ौमी शाहराह तां एक शख़्स जो तशद्दुद थियल लाशत। पोती शख़्सी सुञाणप रामती पासी बरकत महर नाले सां थी आहे। इलाइक़े पासनि क़ौमी शाहराह ते लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो। गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल में कच्छ गादी बारे हंधि दुआ ते ताज़ इसराइली हमले जी मज़म्मत। सलामती काउंसिल जो मज़म्मती बयान बरतानिया फ्रांस तैयार कयो। मज़म्मती बयान इसराइल जे इत्तेहादी अमरीका समेत समूरनि 15 मेंबरनि जी मंज़ूरी सां जारी कयो वियो। मेंबरनि तरफ़ां कतर जी ख़ुदमुख़्तियारी इलाक़ाई सालमियत जी हिमायत गसामा यरगमाली जी आज़ादी ऐं जंगबंदी खे अवलीन तरजीह रखण ते ज़ोर ॾिनो पियो। परॾेही मीडिया जो चमड़ा आहे त अमरीका आम तौर ते इसराइल जो तहफ़ुज़ कंदो आहे, पर हिन भेरे सलामती काउंसिल जे बयान जी हिमायत। सदर ट्रम्प जे दुआ ते हमले सां नाराज़गी ज़ाहिर कई, जेको इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जे हुकुम ते कयो वियो हो।
स्पेन रूस या इसराइल ते बि रांदियुनि जे मुक़ाबलनि में हिसो वठण ते पाबंदी जो मुतालबो। स्पेनिश रांदियुनि पारी वसी पेलर एल्गेरिया जो चमड़ा कई त इसराइली टीमनि ते साॻियूं पाबंदियूं लागू कई वञनि जेकी यूक्रेन ते हमले खां पोइ रूस टीमनि ते लॻाई वयूं हुयूं। इसराइल ते पाबंदियूं न लॻाइण ॿिटो मयार आहे जंहिंजी वज़ाहत करणु मुश्किल आहे। गज़ा में क़त्लेआम थिए पियो, सूरतहाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। आलमी रांदियुनि जी तंज़ीमुनि ऐं कमेटियुनि खे 2022 जियां फ़ैसिलो करणु घुरिजे। गज़ा ते इसराइली फ़ौज जी वहशाणी बमबारी बदित 72 फ़लस्तीनी शहीद। गज़ा सिटी में रिहाइशी इमारतुनि ते बमबारी कई वई। ओलहंदी किनारे में यहूदी फोर्सेस जूं कारवायूं 14 फ़लस्तीनियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। यहूदी आबादकारनि अॼु बि फ़लस्तीनियुनि जे घरनि ऐं गाॾियुनि ते हमला कया। T20 एशिया कप में पाकिस्तान पंहिंजी पहिरीं मैच अॼु ओमान ख़िलाफ़ खेॾींदो। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 7:30 वॻे खेॾी वेंदी।